नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में खबर ॾींदा हलूं त जसकम चेयरमैन ثنان खान कुरैशी के हुक्म ते जसकम ज़िले नोश़रोफिरोज जो वफ़द háरून ڪلھوڙو امين ڪلھوڙو सूफ़ी ख़ालिद सुल्तान आसिफ अली ऐं ॿिनि जी अॻवाणी में भरिया सिटी में मक़दूल समीर ڪلھوڙو जे तॾे ते पहुची बेदर्दी सां क़तल थियल नींगर समीर ڪلھوڙو जे वारसनि सां ताज़ियत कई। इन मौके ते अॻवान चयो त असां जसकम चेयरमैन ثنان खान कुरैशी जे हुक्म ते मक़दूल जे वारसनि वटि पहुता आहियूं ऐं खेनि यकीन था ॾियारियूं त जसकम सिंध में बेगुनाह क़तल कयल नौजवान खे पंहिंजो समझे थी ऐं हर ॾाढ जे अॻियां सीनो ताणे बीहण जो हौसलो रखे थी। हिन चयो त भरिया सिटी पुलिस कातिलनि सां बट बणियल लाइ ॻरी रिश्वत एवज़ मासूम नींगर जे क़तल जो सौदो कयो, जेको असां कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। नींगर समीर ڪلھوڙو जे क़तल में मुलविस जवाबदारनि खे फौरन गिरफ्तार कया वञनि, ॿी सूरत में सख्त एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।